कंडियारो तालके जे बाक़िशाह मोहल्ला जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बाक़िर अली शाह जंहिंजी बिल्डिंग मुकमल सही हुजण बावजूदि स्कूल इंतिज़ामिया स्कूल जे बंदि करे ॿिए स्कूल में इवनिंग शिफ्ट में हलणु लॻो। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बंदि पियल स्कूल ज़िले तालीम खाते जे ऑफिसरनि जी लापरवाही सबबि कंडियारो जे हज़ारे मासूम ॿारनि जी मुस्तक़बिल दाव ते लॻल। स्कूल बंदि रहण ऐं इवनिंग शिफ्ट में हलण सां ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल। 100 खां वधीक ॿारड़ा स्कूल में दाख़िल हुजण बावजूदि स्कूल इंतिज़ामिया जी बदमाशीअ सबबि केतिरा ई ॿार स्कूल वञण खां क़ासिर। कॉलोनी वासियुनि पिणु ॿुधायो त 6 महीननि खां स्कूल बंदि पियल आहे। तालीम खाते कंडियारो तालके जे ऑफिसरनि जी मिली भगत सां असांजो स्कूल हिकु साज़िश तहत बंदि कयो वियो आहे। कॉलोनी वासियुनि चयो त हिन वक़्तु पूरी सिंध में स्कूलनि में पढ़ाई शुरू आहे, पर उन जे स्कूल जी बिल्डिंग ऐं फर्नीचर हुजण बावजूदि बि 6 महीननि खां उस्ताद स्कूल इंतिज़ामिया जी लापरवाही ऐं बदमाशीअ सबबि स्कूल बंदि कयो वियो आहे। हुन चयो त कंडियारो तालके जे ऑफिसरनि ज़िले जे मौजूदु वेठल ऑफिसरनि जे ऑफिस जा चकर काटण बावजूदि स्कूल न खोलायो वियो आहे। कॉलोनी वासियुनि पारां वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर तालीम खां मुतालबो कंदे चयो त बंदि पियल स्कूल खोलाए ॾिनो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।